खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे बल्दियाती इलेक्शन में वार्ड नंबर 9 ते आज़ाद उम्मीदवार बीठल भगवान दास भील मारवाड़ी खे खिपरो जी किरिया कॉलोनी खां शहीद चौक ते रैली जी सूरत में आंदो वियो। इन मौके ते खिपरो जे शहीद चौक ते बल्दियाती इलेक्शन में आज़ाद उम्मीदवार बीठल भगवान दास गुलनि जा हार पाराया विया। इन मौके ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे भगवान दास चयो आहे त आउं इलेक्शन विढ़ण जे लाइ तैयार आहियां। पार्टियुनि सदाई असांखे दिलासा ॾिननि, को बि तरक़ियाती कमु कोन करायो। 2018 में पानी असांजे घरनि में दाख़िल थियल हो, केर बि पुछण जे लाइ कोन आयो। अॼु सभु असांजे दर ते अचनि था। हिननि पार्टी वारनि सदाई पंहिंजा घर भरिया आहिनि। हिननि जे साम्हूं बीहण वॾी ॻाल्हि आहे। पंहिंजे वार्ड जे 9 जी आवाम खे अपील करियां थो त 26 तारीख़ ते घेटे ते ठपो हणी मूंखे कामयाब कंदा। मौक़ो मिले त असां नौवार खे ख़िदमत करूं, घर में घणी ख़िदमत करूं। असांजो को कमु थियो आहे, असांजो कंहिं कमु कोन कयो आहे। असांजी पार्टी की ख़िदमत लाइ असां ॾाढो मिलंदासीं। अवां जो इंतख़ाबी निशान कहिड़ो आहे? रैली कढी आहे जंहिंमें असांजो बिरादरी जो जेको आहे बादशाह नौजवान भगवान दास भील आज़ाद उम्मीदवार जो बीठल आहे, जो इंतख़ाबी निशान आहे घेटो। तारीख़ वधाईंदा हलूं त खोड़ सालनि जेको आहे मरलनि में थोरे माण्हू जेको अॼु महांगाई जे दौर में दरबदर आहे ऐं परेशान आहे शदीद। त उन में तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो ग़रीब मिसकिन माण्हू आज़ाद उम्मीदवार थी स्टेज वठी मुस्तक़िल जेको बीठो आहे, उन्हनि जागीरदारनि जे साम्हूं, उन्हनि वॾेरनि जे साम्हूं हिकिड़ी जल्द करे मुक़ाबिलो करे बीठो आहे। त असां वार्ड नंबर 9 जे बादशाह अवाम खे अपील कंदासीं त वधि खां वधि भगवान दास भील खे वोट ॾेई कामयाब करायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।